यार आए है ओ वाह हाँ शाबाश शाबाश अतण मते के हाँ वाह उस्ताद हाय 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 तुझा हाथ ईअं लॻनि था ॼण मूंखे घर वारी जो कोन तेल थी हणे ये न वाह बस वाह पोइ सही वाह आहे याददाश्त ॼाराए छॾे मरू मां जी हाय 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 ओके थी वियो हा हाँ सही आहे ओके आहे अड़े रे ॻाल्हि त ॿुध उस्ताद हाँ वाह हे चई त वार तुंहिंजा शाहरुख कट थो ठारायां हे त गॾु कट ठाहे छॾियई बसि जेको हूंदो ई न मथो आहे भाउ ॿियो हमरा अचे थो पोइ मथियो थी साईं अचो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं फारिग आवां? हाँ वियो 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 त तव्हांखे त मां कयो न सॾु साईं हाँ शीशे साईं। में कोन ॿुधो छा तव्हांखे मूं सॾु कयो शेव करणी आहे हाँ शेव करेंगे। शेव वाह हे छोटू वठि हे रख बाबा होॾे शाबाश अब शेव सुठी कजाए। हाँ वाह थोड़ो अॻिते थी वियो आज हे वाह हाँ हमरा जा वार त ठाहे थो सघे पप्पे ना डाल के कोनस्टान वठी रखिया सफ़ा साड़ी न न ख़ैर आला मालिक तूं वञ उस्ताद शेव करनी है? हाँ हाँ वाह थोड़ो अॻिते थी उस्ताद हिते हीअं मथो रख ओ हिते सही है हाणे। भला आहे थुल हो उस्ताद बिजली दी सोलर दी? अबा बिजली भी आहे सोलर भी आहे 24 कलाक असां वटि सम्झ हाणे मन छा हले थो? हाणे हले थो जेको सोलर उस्ताद बा बिजली अची वई न बिजली अची वई वाह हिकिड़ो मिंट यार घरों फोन आहे। जी हिकिड़ो मिंट। हाँ बा हाँ बा कराची को निकिरां थो हाणे। हाँ हाँ आसे तो घर ईंदुमि न भाउ। ठीकु आहे भाउ ठीकु आहे। हाँ उहो वियो हुउमि चाचे वारनि सां मिलियो हुउमि चाचे वारनि मानी बि खाराई भाउ न पिया छॾनि। हाँ ज़ोरी चाची चए पई राति रहो पोइ वञी क़िस्मत सां कराची आयो आहियां। हा भाउ बस मां सुबुह कराची को निकिरंदुमि राति सुबुह जो पुॼी वेंदुमि। हाँ कपिड़ा तुंहिंजा वरिता आहिनि न भाउ? हाँ ठीकु आहे भाउ ठीकु आहे। अबा थी वई फोन हाँ भाउ। हाँ फोन जेब में रख खैर आहे, खैर आहे, मसलो न आहे खैर तो है ना भाउ हाँ अबे जी फोन ही कराऊं। अच्छा मां हुयमि न हिते 3 महीना हिते हुयमि कराची उस्ताद। बीमार बीमार त न आहे न न न अल्लाह रहम को अल्लाह अल्लाह खैर कंदो अल्लाह खैर अबे जहिड़ी शइ आहे वाह हाँ हिकिड़ो मिंट। हेलो हाँ अदा जी जी अदा जी ट्राउज़र तुंहिंजे लाइ वरितो आहे वॉच वरिती आहे तुंहिंजे लाइ। हाँ बेल्ट बि वठां थो बेल्ट बि बेल्ट हेॾे भली मिलंदी पंहिंजे शहर सखर में कराची में बेल्टां किथे आहिनि। परफ्यूम हल ठीकु आहे परफ्यूम बि वठी ईंदोमांइ। हा ठीकु आहे। वाह अब नंढो भाउ हुयो अच्छा 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 क़िस्मत हाँ न सां- न ठीकु आहे मसलो न आहे क़िस्मत सां माण्हू वञे थो त क़िस्मत सां वेंदो हूंदे न है ना भाउ हाँ हाँ न न बिल्कुलु बिल्कुलु हक़ीक़त आहे उस्ताद हिकिड़ो मिंट। हेलो हा दी अम्मा तुंहिंजे लाइ लेडीज़ वॻो वरितो आहे अम्मा घबराए छो थी तूं? यार उस्ताद हिन त तंग करे नो ॿी फोन जे मथां फोन अथसि टिकट थियल आहे हे वेठो आहे छोकिरो होॾो हमरा वेठो आहे जल्दी मोबाइल बंद कराए बाजी को ठाए अम्मा टिकट थियल आहे मां निकिरां थो मुंहिंजी भेण निकिरां थो। हा ठीकु आहे वरितो आहे ॻाढ़ो वॻो न वरितो आहे जेको चई न ओड़ो वॻो वरितो आहे। सैंडल बि वठां थो तुंहिंजो वठां थो वरितो न आहे अञा। हा ठीकु आहे ठीकु आहे। फोन थोड़ो मुंहिंजे ख्याल में बंदि कयो अदा हाणे कमु करे वठो छोकिरो वेठो आहे वो हमरा वेठो आहे परियों अञा उस्ताद हाणे घरो फोन अचनि थी तूं नाराज़ छो थो थिए उस्ताद? उहा नाराज़गी ॻाल्हि न आहे न असांजो बि टाइम वञे थो न उस्ताद। वञ थोरो जागर वागर त करे। हाँ हणूं था हणूं था हणूं था उस्ताद हिकिड़ो मिंट। हेलो अड़े छा हाल थी पायो मोब? उस्ताद 3 दफ़ा जेको आहे सो माना हाणे तमामु क्रीम 3 दफ़ा सुकी वई आहे अड़े वॾा कराची में मज़ा समुंड घुमियुमि क्लिफ्टन ते वियुमि आहे काइदे आज़म जी मज़ार ते वियुमि आहे वॾो मज़ो हुयो कराची में। मां तोखे चयमि अचे कराची त वॾो तोखे घुमायां फिरायां
अब्दुल्ला शाह गाज़ी ते लंगर हलन पिया उहे खाधा माए वो हाइपर स्टार कहिड़ो आहे जिते महांगो महांगो वॾा वॾा अदाकार वेंदा अथई उते पर्स बि हिकिड़ी 50,000 पिया हा तुंहिंजे लाइ बूट वरितमि न तो 62,000 में हा पूरो 62,000 तो बिल ॾेखारींदोमांइ हा हो ख़ुशि आहे मो हुबदार ख़ुशि आहे हनीफ वारा सॼी संगत ख़ुशि आहे हा ॾे हनीफ खे ॾे अरे हनीफ छा हाल थी हा कोच में वेठो आहे बस मां अचां थो हो बा उस्ताद उॾे भला जेको आहे कोन वेंदे जा अञा थो अलाह ख़ैर करे अध में माना एॾी ॻाल्हि कोन थींदी न हा हे टिकट वारो ड्राइवर आहे उन सां पोइ ड्राइवर मां कॾहिं आयुमि यार छा थी ओ सैलून वारो कारीगर हा, ईअं चओ न यार भो ठीक आहे अरे मां अचां थो पोइ राति सुभाणे कचहरी कंदासीं होॾे कराची अपना होटल ते मानी खाईंदासीं उस्ताद हे 3 दफ़ा सुकी वई आहे अबो ईअं त न कर न ओॾे वेंदे न पोइ ख़ुशि ख़राबो छो थो पुछे उन्हनि वो बा ख़ुशि ख़राबो बाक़ी छो थो पुछे सिर्फ हिन में लॻो पियो आहे असांखे बि देख के असांखे बि शेव कराइणी आहे बाबा बस बस 2 मिनट छोड़ो बस 2 मिनट 2 मिंट 2 मिनट वे बा बस बस हाणे कम वारा एनो वे एतिरी फोन तोॾे ईंदियूं न वरी ॻाल्हाए थो वादा वादा घर में मानी मिलती थी वादा वादा अरे बिस्मिल्लाह उस्ताद अरे भाई सुकी वेंदी यार घर वारी खे छॾ यार सुकी वेंदी यार ईअं न करना अरे आ जाना उस्ताद इंसान वाह जो फांसी आऊं आ जानी जी चादरी तुझे लाइ वती आहे सोना सैंडल वता आहिनि चूड़ियूं वतियूं आहिनि फुली वती आहे तुझे लाइ नक जी मुंडरी बि वठंदुमि तुझे लाइ हुकुमा तुंहिंजी जानी ॿियो ख़ैर आहे ख़ुशि लॻी पई आहे छा पचाईंदी राति छा पचाईंदी राति सुबुह जो मां पुछंदुमि न खाईंदुमि तूं राति कुझु पचाए न मुंहिंजे लाइ हा ठीकु आहे जानी ठीकु आहे हा उस्ताद हे छोकरा तंग कन था गिराक वेठो बस अच ई हमरा वेठो आ बस ई न करना यार उस्ताद शे वेड़ी कजाए किस्मत सा मना ये जी वञानी छोरा सब तकिन त कराची को सूह कढी आयो आ उस्ताद तू मना मौको त दे ना रुगी फोन जो ट्रैक को आ तोखे असा के तंग करे तो यार तू हाने यार मना एले गिराक को अल्लाह पना दे ना हाने मजबूरी आ तो करे मोबाइल तो ना जा मोबाइल है चार मोबाइल पर यार ओ तोडे रिंगा नहीं दी मां छा क्या रिंगा नहीं दी यार बाहर चुप करे वे मां चुप कई हेलो हां अनीफ वरी फोन आई थी एकड़ो मिनट उस्ताद एकड़ो यार उठी बस हां उठी बस उस्ताद बदतमीजी न कर उठी यार तरीको है यार तरीको का मन को तंग करे नो तुम यार केमल हो ना हेसला ने फोन आ तू हेसला बस हेसला तो के मोटा हेसला ये कोई यार तंग करे नो ये गिराक बैठा तू ना केड़ो तरीको है यार गिराक के छबार पर बूटर पर उस्ताद ये दिस ये कोई तरीको क्रीम और न करना तो बंद कर खलो ना हेसला अरे बात तो कला क्या लता वरी सासा ए हेसला ना होने उस्ताद दिस ना यार तंग करे दिनो थे यार हिकड़ी क्रीम बी क्रीम टी की छोकरो बैठो आ इते अले केड़ा गिराक जिगिची पोन था यार मामा दिस ना यार मां तो खैर आ हो लुसी तू है तो लाए ना मारो चाचू दा है तो लाए ना अरे वरी मोटिया जी उस्ताद तू पार बुधाए तो लाए ना यार जो मगे मां ना तू करियो खलो यार वरी मोटिया हालत दिस